करायो ज़ियारत पंहिंजी करायो ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन कराम, अॼु हिन प्रोग्राम खां वरी असां कॉल जो सिलसिलो जारी कयूं था। तव्हां मुंहिंजा प्रोग्राम ॿुधा आहिनि, फेसबुक ते बि अचनि था, यूट्यूब ते बि काफ़ी आहिनि। ऐं हाणे जेको सो अॼु मां सूरह फ़ातिहा जी तफ़सीर कंदुसि। तंहिंजे करे तव्हांखे को बि सुवालु हुजे कंहिं बि मसइले ते दीन जे बारे में त उहो तव्हां सुवालु पुछी सघो था। स्क्रीन ते नंबर अची रहियो आहे, हितां तव्हां कॉल करे सघो था। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे त असां जेको निमाज़ पढ़ूं था त सभ खां पहिरीं सूरह फ़ातिहा यानी अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन आख़िर ताईं इहा आयत पढ़ंदा आहियूं। ऐं तव्हां ॾिठो आहे त इहा आयत कंपलसरी आहे हर निमाज़ में। इन खां पोइ हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, नंढी पढ़ो वॾी पढ़ो ऐं इवन न बि पढ़ो। त ॻाल्हि आहे त हीअ त लाज़िम पढ़णी आहे हर निमाज़। त आख़िर एॾी अहमियत हिन जी छो आहे? अहमियत सॼे क़ुर जी आहे, छाकाणि त हक़ीक़त में हीउ क़ुर जेको आहे सो किताबुल्लाह आहे ऐं इन जो मतिलबु आहे त हीउ अलाह तव्हां सां ॻाल्हाए। ऐं तव्हां पाण सोचींदा हूंदव त आख़िरी अलाह कहिड़ी शइ आहे, यानी एॾी वॾी काइनात ठाही अथई, वरी हिन दुनिया में गुल पाणी माखियूं मखण औलाद कपिड़ा काटिन ऐं खाइण जूं शयूं सॼियूं ॾिनियूं अथई ऐं खुटनि बि कोन थियूं। सदियुनि खां वठी पाणी पिया था पियूं, अञा पियूं ई पियूं पिया था। बाक़ी किथे पंहिंजे अमालनि जे करे असांजो रिज़्क़ घटाए थो, किथे पाणी नथो सही मिले, किथे जेका फ़सुलु पूरो कोन थो थिए। त इहे असांजूं सज़ाऊं आहिनि पंहिंजे अमलनि जे करे। अलाह ताला तॾहिं फरमाए थो न त जेकॾहिं पंहिंजो तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदव ऐं मुंहिंजे चवण ते हलंदव, मुआशिरे में ईअं अमल कंदव जीअं मूं तव्हांजे क़ुर में चयो आहे, त पोइ मां तव्हांजो रिज़्क़ वधाईंदुसि, मां पंहिंजूं नेमतूं वधाईंदुसि। हाणे असां जेको सूरह फ़ातिहा जंहिंखे अलहम शरीफ़ चइबो आहे आख़िर पढ़ूं था, त अचो त अॼु इन्हीअ जी असां साइंटिफिकली एनालिसिस कयूं त आख़िर इहा आयत अहम छो आहे। पहिरीं त आयत पढ़ूं, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन। पहिरीं त तारीफ़ पंहिंजी थो कराए न, चए थो अल्हम्दुलिल्लाह रब, छो न कराईंदो? हेॾो जो असांखे ॾिए थो, नंढड़ा ॿार पेट में था ॼमनि, उनजा उज़वा था ठहनि, उनजा नंहं था ठहनि, पिंबड़ था ठहनि, त छो न तारीफ़ अलाह जी कंदासीं? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन छो कोन कंदासीं? लेकिन अॼु असीं इनखे थोरो डीप इनखे स्टडी कयूं था। सभ खां पहिरीं हीउ जेको ज़मीन आहे इहा पैदा कई अथई हिन सॼे काइनात में। हिन ज़मीन खां 10 किलोमीटर मथे विधो त हवा ई कान्हे का, माना साह तव्हां कोन खणी सघंदव। त 10 किलोमीटरनि जे अंदरि अंदरि ज़मीन जे सतह खां सॼी ज़िंदगी मौजूदु आहे। जहाज़ बि इन 10 किलोमीटर में हलनि था, पखी बि इन में उॾामनि था, असांजो समुंड बि इन टुकड़े में आहे, ॿाहिरि कुझु बि कोन्हे। छा आहे ॿाहिरि उहो अलाह ॼाणे। मिसाल तौरु मां हिकिड़ो ॼाओ आहियां, हाणे 12 सालनि जो 1 साल जो थियुसि, मूंखे अम्मा मखण बि थी खाराए, माखी बि थी खाराए, त आख़िर मुंहिंजो ज़हन सोचींदो त माखी मखण एक्चुअली ॾिए केरु थो? त अम्मा चवंदी त बाबा इहो जेका मेंह या ढगी जेका खीर ॾिए थी उन खे विलोड़े मखण कढूं था, ऐं माखी जेके आहे सो माखीअ जा मखा वञी गुलनि था, रस चूसे चूसे ज़रड़ी 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 करे अधु किलो ठाहिनि था, उहो असां पटे अचूं था। त आख़िर सोचणो पवंदो त आख़िर जंहिं ही सॼो बंदोबस्तु कयो आहे छाजे लाइ कयो आहे? तव्हां हिकिड़े वीराने में वञो, मालिकी न हुजे वीराने जे कंहिं जाइ जो, पर जाइ ज़बरदस्त आहे, फ्रिजूं लॻियूं पियूं आहिनि, एसियूं लॻियूं पियूं आहिनि, खाधा ज़रे घटि पका सका तयारु पिया आहिनि, त ज़रूरु माण्हू सोचींदो त बाबा कंहिं कयो आहे। इहो आहे सॼो मसइलो। त अल्हम्दुलिल्लाह माना जंहिं बि इहो कयो आहे, साईं थैंक यू वेरी मच, वॾी तुंहिंजी महिरबानी, वाह जो कमाल कयो अथई। लेकिन मथां चऊं था अर्रहमानुर रहीम, माना जेकॾहिं असांखे साड़े छॾे, पाणी असांजो ख़तमु करे छॾे, मरी वञूं, माना असांखे बचायो वेठो आहे, असांखे ज़िंदगी असांजी हले पई थी, त अर्रहमानुर रहीम जो रहम आहे। हाणे छा आहे त अलाह पाक जेको आहे न से सभ खां पहिरियों त ॾसे थो, अलाह पाण ॻाल्हाए थो, जंहिंखे चइबो आहे अलाह वर्ड। हिकिड़ो त अलाह ॾे अचण जो इहो रस्तो आहे त हिन क़ुर खे पढ़िजे। हाणे अलाह खे जो चऊं था त अलाह सी छो कयो अथई, चए थो अचो ॿुधायांव थो, अचो हीउ अथव मुंहिंजो जवाबु।
हे अलाह जो क़ुर पाक अलाह जो जवाबु आहे ऐं हर ॿोलीअ में अलाह ॻाल्हायो आहे। हिते अरबीअ में ॻाल्हायो अथसि, चाइना में उन जो तर्जुमो चाइना में थियल आहे, अंग्रेज़नि जो अंग्रेज़ीअ में थियल आहे। जेके अंग्रेज़नि वटि क़ुर में अरबी आहे ई कान, बसि उन्हनि खे रुॻो चयो तव्हां अलहम शरीफ़ पढ़ो निमाज़ में। त आख़िर एॾियुनि ॿोलियुनि में रब हर क़ौम सां उनजी ॿोलीअ में ॻाल्हाए थो, त पहिरीं त असांजो सोर्स ई क़ुर आहे। पर जेके वरी जिन ताईं क़ुर नथो पहुचे त उन्हनि जो सोर्स आहे अलाह वर्क, जेके अलाह कम कया आहिनि। ज़मीन गोल आहे, फिरे छो थी, भला जेकॾहिं न फिरे त छा थींदो, ॾींहुं राति कोन थींदा। ऐं वरी सिज जे चौधारी थी फिरे, माना ॿियो मोशन, जे सिज जे चौधारी न फिरे रुॻो पंहिंजे ई पाण पई फिरे त पोइ सियारो ऊन्हारो कोन थींदो। सॼी ॻाल्हि आहे त अलाह जा जेके कम आहिनि न, के माण्हू क़ुर जेकॾहिं न बि थो उन्हनि ताईं पहुचे त हीअ अलाह जे कमनि खे ॾिसी जेको आहे सो हू चवनि था त को ख़ुदा आहे जंहिं सॼी काइनात ठाही आहे। तंहिंजे करे ॿ सोर्स आहिनि अलाह ताईं पहुचण जा। हिकिड़ो आहे कलामुल्लाह यानी आयात क़ुरानी, ॿियो आहे ख़लक़ अल्लाह यानी अलाह वर्क्स यानी आयात काइनात, आयात क़ुरानी आयात काइनात। हाणे मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू अथीस्ट आहे, अथीस्ट माना चए थो त हिन काइनात खे ठाहिण वारो को कोन्हे। हाणे या त अहिड़े माण्हू खे गिदू बंदर में विझे, बाबा जेकॾहिं काइनात खे ठाहिण वारो को बि कोन्हे त पोइ हीअ ज़मीन किथां आई, वरी ज़मीन ते साहु खणण जे लाइ ऑक्सीजन किथां आई आहे, जे साहु खणूं पिए था। जेकॾहिं तव्हां चंड ते वञो त मिंट खां मथे रही कोन था, मरी वञूं, छो हवा ई कान्हे हुते, साहु किथां खणंदासीं। त आख़िर अथीस्ट माना जेको अलाह खे मञे ई कोन थो, माना चए थो हे सॼो कारखानो पाण ठहियो आहे ऐं इनखे केरु ठाहिण वारो कोन्हे। त इहो जेको अथीस्ट आहे, इन खे जेकॾहिं पहिरियों ई त सोचणु खपे काइनात ते त ज़मीन फिरे थी ऐं वरी उनजी जेको फिरणु आहे उनजी बि स्पीड कांस्टेंट आहे, तंहिंजे करे पूरो हिकिड़ो चकर 24 कलाक में पूरो थी करे। पर जेकॾहिं ज़मीन तकड़ि करे ऐं थोरो तेज़ तेज़ हले त बसि सिजु निकिरे थो 8 बजे, वरी ॿिए ॾींहुं वरी राति जो 2 बजे निकिरी पवंदो, माना ॾींहुं नंढो थी वेंदो। इहे आहिनि अलाह जा कम। ऐं इन खां पोइ जेको माण्हू इन खां मुतासिर थिए थो, पोइ वरी चवे थो यार न, हिन खे कंहिं वेही डिज़ाइन कयो आहे। जीअं तव्हांखे मां मिसाल ॾिनोसि एंटोनी फ्लू, इन हिकिड़ो अथीस्ट हो, 7 किताब लिखिया अथसि देयर इज़ नो गॉड। लेकिन जॾहिं इहो डीएनए जी ख़बर पई त सेल जे अंदरि हिकिड़ो 3 फुट जो डीएनए पियल आहे, कोड आहे जेको उन सेल खे ॾसींदो आहे त प्रोटीन कहिड़ी ठाहिणी आहे, त चई त इहो बाबा ॻाल्हि आहे त इहा पाण ई थी नथी सघे, इहो कोड डिज़ाइन थींदो आहे न, कोड डिज़ाइन थींदो ईअं पाण खे। मिसाल तौरु तव्हां एक्सेल में कमु कयो, कंहिं में बि कमु कयो त फार्मूला त विझंदव न, त जोड़ करिणो आहे, कट करणी आहे, स्क्वायर करिणो आहे, भई पाण ई त कोन्ह थी वेंदो। त ॻाल्हि आहे त हिननि जेको डीएनए कोड हो इन ॾिसी एंटोनी फ्लू चयो त हाणे ई मूंखे यकीन अची वियो आहे त इहा शइ ॿियूं सभु थी सघे थो पाण थी पवनि, कोड पाण ई कोन था थी सघनि। ऐं कोड बि केतिरो डिघो आहे, एतिरो ॿाह जेतिरो डिघो, हुन में आहिनि ई 4 अखर, मिसाल तौरु ABCD। हाणे इहे जेके कोड आहिनि इन सां सॼो हुनजी केमिकल रिएक्शन थियनि था उन मुताबिक़। त चई त न, हाणे मूंखे यकीन आहे त हिन दुनिया जो को क्रिएटर आहे। पोइ 8हों किताब लिखियो अथई, उनजो उनवान आहे देयर इज़ ए गॉड, ख़ुदा आहे। हाणे छा थियो त इहे जॾहिं काइनात खां मुतासिर थींदा त थी वेंदा थीस्ट। पहिरीं हा अथीस्ट माना अलाह खे न मञनि, थीस्ट माना अलाह खे मञनि था पर मज़हब खे कोन था मञनि। चवनि था हा आहे को क्रिएटर आहे हिन ठाहिया, पर मज़हब हिंदू या बुद्धिस्ट या क्रिश्चियन इन खे असीं नथा मञूं। हाणे जेके थीस्ट थी था वञनि, जेके अलाह खे मञनि था, वॾा मज़हब आहिनि, यहूदी आहे, ईसाई आहिनि, मुस्लमान आहिनि, हिंदू आहिनि ऐं ॿुद्ध आहिनि, ऐं जेके आहिनि से उन खां पोइ ॿियूं क़ौमूं आहिनि जेके ॿिया मज़हब, उहे त अलाए केतिरा आहिनि, 3-4 हज़ार नंढा नंढा मज़हबनि जी ख़बर न आहे, पर उहे बि अलाह खे मञनि था त को क्रिएटर आहे। हाणे हीअ जेके थीस्ट थी विया आहिनि, यहूदी बि आहिनि पर मुस्लमान नथा थियनि, मुस्लमान नथा थियनि, हिंदू ई रहनि था, ईसाई रहनि था, यहूदी रहनि था। मुस्लमान थियण जे लाइ हिकिड़ो ई शर्त आहे त अल्लाह वर्ड्स, हे जेको अलाह जो क़ुर उन्हनि ताईं पहुचाए। त अलाह ताला क़ुर में फ़रमायो आहे त जेके मुशरिक ऐं काफ़िर आहिनि, इहे ओसि ताईं न मञींदा जेसि ताईं तातियहुमुल बयीन, जेसि ताईं आयतूं चिटियूं उन्हनि ताईं पहुचाईंदो न। जॾहिं हुन वटि क़ुर जूं आयतूं, हे क़ुर पहुचंदो त इहे सभई जेके आहिनि पंहिंजो मज़हब छॾे थी पवंदा मुस्लमान। इहो आहे असल शइ। तंहिंजे करे असांखे खपे त हिन क़ुर जो पाण बि तर्जुमो कयूं ऐं ॿियनि भाउरनि ताईं तर्जुमो पहुचायूं। हिंदू दोस्त खे विहारियो, अचो यार क़ुर जो तर्जुमो कयूं। तव्हांखे मां हिंदुनि जो जेको किताब आहिनि ऐं वेद आहिनि,
तक़रीबन साॻियो क़ुर जूं ॻाल्हियूं कनि था। छो त दीन त साॻियो आयो आहे न। हिंदू जेके आहिनि नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा आहिनि ऐं उहा ॿोॾ खां जेका ॿोॾ आई उन खां ई उन्हनि जो काउंटिंग शुरू थी थिए। ऐं वेद बि तक़रीबन घणे भाङे क़ुर सां मां ॾाढी हंधि रिसर्च कई आहे। वेद क़ुर मां ई ॼण लॻे थो त ऐं वेद 6000 साल पुराणो, क़ुर 1500-1600 साल जो अॻु आयल आहे। त असल दीन ऐं साॻे नमूने सां क्रिश्चियन जो जेको बाइबल आहे उहो बि उनखे कंदो घणे भाङे क़ुर वांगुरु आहे। पर पोइ छा आहे, जीअं हिंदुनि पंहिंजे वेदनि में ऐं बादशाहनि ऐं राजाउनि जे दॿ ते उहो थोरो तहरीफ़ कई आहे, कुझु शयूं मटायूं अथऊं ऐं साॻे नमूने सां क्रिश्चियन बि कई आहे। लेकिन अलाह जो फज़ुलु आहे त अलाह ताला हिन क़ुर में खे तहरीफ़ खां बचायो आहे ऐं तंहिंजे करे हिन जे फाइनल हुजण जे करे ऐं हिन जे प्रोटेक्शन हुजण करे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी तॾहिं थियो आहे। जेकॾहिं अलाह क़ुर जी प्रोटेक्शन न करे हा ऐं हीअ आयतूं मिसाल तौरु मां हाणे विचां खोलियां थो, अलाह साईं छा थो फरमाए, फस्बिर कमा सबर उलिल अज़्म मिन रुसुल। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ईअं हिमत पकड़ियो जीअं तव्हां वांगुरु ॿियनि बहादुर नबियुनि हिमत पकड़ी। हाणे हितां हिकिड़ो अखर ज़ेर ज़बर बि चेंज कान थींदी जेसि ताईं काइनात क़ाइमु आहे। जेकॾहिं जी ज़ेर ज़बर पेश चेंज थी वञे ऐं माना चेंज थिए त अलाह खे वरी ॿिए नबीअ जी ज़रूरत पवे हा त अची वरी हुनखे रेक्टिफाए करे। हे जेके नबी ईंदा रहिया आहिनि इहे अॻियनि नबियुनि जी तइलीम प्रिज़र्व न थी बची न, उन्हनि खे करेक्शन करण जे लाइ ईंदा आहिनि। हाणे अलाह ताला पहिरीं त असांखे चए थो तव्हां मुंहिंजी काइनात ते गौर कयो। मिसाल त मां अॻु में बि तव्हांखे वीडियो ॾेखारी आहे त अलाह चए थो अफ़ला यंज़ुरून इलल इबिल कैफ़ ख़ुलिक़त, त ॾिसो उठ खे त गौर सां ॾिसो मूं कीअं ठाहियो आहे, कीअं हू पाणी खणे थो 30 ॾींहं अंदरि हुन में टैंक में भरे थो छॾे। हुनजी अखि जेकी आहे उन में मथे शीशो लॻल अथसि, उहो वरी मथे कंदो आहे हेठि कंदो आहे, जॾहिं तूफ़ान लॻंदो आहे वारीअ जो त उहो शीशो हेठि करे छॾींदो आहे त जीअं तारे में वारी न लॻे। सो अजीब हिकिड़ी अलाह ताला उठ जी शइ कई आहे। वरी चए थो उहा इल समाए कैफ़ रुफ़ियत, पर चए थो आसमाननि खे ॾिसो त मां कीअं उन्हनि खे मथे बीहारियो आहे। रे थंभे रे तूणे छपड़ तूं चाहे कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु का। व इलल जिबाल कैफ़ नुसिबती, पहाड़ ॾिसो मूं कीअं खोड़िया आहिनि। हाणे पहाड़ जे तो तव्हांखे मथे थो लॻे न, हिन जी पहाड़ इन खां बि ॿीणी हेठां। हाणे अचूं था त आख़िरी क़ुर जो मक़सदु छा आहे, इहो मां खणां थो मौलाना इनकलाब इमाम उबैदुल्लाह सिंधी खे मां पढ़ंदुसि त क़ुर जो मक़सदु छा आहे। हाणे ब्रेक वठूं था ऐं मां तव्हांखे ॿुधायो आहे तव्हांजी असां हाणे काल बि खणी सघूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे असीं चऊं था त हीउ जेको क़ुर अलाह असांखे ॾिनो आहे इन जो मक़सदु छा आहे। मक़सदु त पहिरीं इहो आहे त अलाह सां ॻाल्हाए थो ऐं असांखे ॿुधाए थो मूं तव्हांखे छो पैदा कयो आहे, मां तव्हांखे कहिड़ियूं शयूं ॾिनियूं आहिनि, इन में तव्हांखे करिणो छा आहे, जे हीअं कंदव त तव्हां सां हीअं थींदो, हीअं कंदो। छो त अलाह हिन में इन्वेस्टमेंट कई आहे न, सॼी काइनात ठाही अथई। हाणे असांखे मोकिलियो अथई हिकिड़ो एक्सपेरिमेंटली त हे मां बाना पैदा कया आहिनि, मुंहिंजी शयूं खाइनि था, अखियुनि सां ॾिसनि था, मादो जो हज़म थिए थो ऐं इन जे रिटर्न में मां हिननि खां सर्टेन कमु चाहियां थो। जेको कंदो त इन खे अञा मां वधाईंदुसि, जन्नत ॾींदुसि। जेको न कंदो त पोइ उन खां मां पंहिंजे नेमतुनि जो हिसाबु वठंदुसि त बाबा हेॾे करे नेमतुनि जो हिसाबु तोखे मां इंसान करे पैदा कयो, अखियूं ॾिनियूं मां, तो अखियुनि खे इस्तेमालु कोन कयो, हल वापसि कर। इहे थींदियूं। त मौलाना उबैदुल्लाह सिंधी जेको हिकिड़ो इनकलाबी क़ुर जी तफ़सीर कंदड़ आहे, कमाल कयो आहे। इन हिन जेको क़ुर पाक जो सिखो नंढड़ो 7-8 सालनि जो, पोइ वञी मुस्लमान थियो ऐं देवबंद में वञी पढ़ियो। इन खे अलाह ताला IQ अहिड़ी ॾिनी हुई जो जर्मनी में वञी जर्मनी सिखी वियो, फ्रांस में फ्रांस सिखी वियो ऐं वञी रशिया जे वञी जेके सदर आहिनि उन्हनि सां मीटिंगूं कयूं अथई इस्लाम जे बारे में। त हू चवनिसि पिया त उबैदुल्लाह असां तोसां एग्री कयूं था, पर कंहिं हिकिड़े खिते ते मूंखे निज़ाम असांखे ठाहे ॾेखार। असां बि इहो था चऊं त क़ुर खे आणियो त सही न प्रैक्टिस में, इस्लाम खे आणियो, पाकिस्तान खे ठाहियोसीं त जी इस्लाम आणींदासीं। तौबा 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 तौबा। इन्हीअ खां त कंबाइंड हिंदुस्तान सुठो हो, जंहिंमें हुयो अंग्रेज़ वीचारनि खे शाबस आहे, रेलूं ठाहे विया, दरिया ठाहे विया। असां छा ठाहियो आहे? असांजी रेलवे स्टेशन हूंदी जेका नवाब शाह खां ठारू शाह ताईं एॾी परते ताईं वेंदी, उहा सॼी पटिजी वई। माना हुननि जा कयल कम पटिजी विया, दरिया डेम वग़ैरह सभु ठाहे विया असांजे लाइ। असां छा कयो आहे? ऐं हाणे हिन वक़्तु असांजो DC थियो, कमिश्नर थिया, इहे सभई सवाइ इला माशा चंद जे, इहे त सभु सरे गॾु ॼण फिरौन थी विया आहिनि। ऐं माना न तंहिंजे करे मां त प्रोपोज़ कंदुसि, मां त चवंदुसि त छा कनि
जेकॾहिं मुल्क खे इंसाफ़ ॾियणो आहे त हाली कुझु अरसे जे लाइ इहे वॾियूं वॾियूं सुठियूं पोस्टूं अंग्रेज़नि खे ॾियूं, किराए ते घुरायो न, पघारुनि ते घुरायो। DC थियो, SSP थियो, हाई कोर्ट जो जज थियो, सुप्रीम कोर्ट जो जज थियो, सभु अंग्रेज़ अची कल्ह जा अचनि ऐं घटे में घटि 10 साल में वञी हिकिड़ो इंसाफ़ जो निज़ाम, छो त इन्हनि खां माण्हू डिॼंदा। SSP जेकॾहिं अंग्रेज़ हूंदो न त हेठियां सभु डिॼंदा, ऐं हूअं त सभु मिलिया वेठा आहिनि पाण में। बहरहाल त क़ुर जो मक़सदु आहे, इमाम उबैदुल्ला सिंधी चए थो, मां सिंधीअ में तर्जुमो थो कयां, चए थो क़ुर खे जो मक़सदु इहो आहे त अहिड़ी सोसाइटी पैदा कजे जेका सिराते मुस्तक़ीम। अलाह असांखे इन लाइ पैदा कयो आहे त हिते असां खीर खंड करे अहिड़ो निज़ाम ठाहियूं जेको अलाह चाहे थो। इन लाइ अलाह ताला हिन सूरह फातिहा खां इक़रार थो कराए त इहदिन सिरातल मुस्तक़ीम, ताकी हर वक़्तु ज़हन में रहे त मुंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु हिन धरतीअ ते अदलो इंसाफ़ क़ाइमु करिणो आहे, अमुन अमाम क़ाइमु करिणो आहे। लेकिन अंग्रेज़नि खे ख़बर आहे, अंग्रेज़नि खे ख़बर हुई त असां हिंदुस्तान में वञूं था, हीउ जेको क़ुर आहे जेकॾहिं इन्हनि मुस्लमान खां न फुरींदासीं त अहिड़ी क़ौम जे मथां असां हुकूमत करे। हाणे तालिबान आहिनि न, इहे क़ुर खे सम्झनि था, आलिम आहिनि सभई, तंहिंजे करे वञे मुल्क ते 40 मुल्कनि हमलो कयो, हणी पादर सभिनी खे भॼायूं क़ुर जे ज़ोर ते। छाकाणि त इहो जेके आहिनि से उहे विढ़नि पिया शहादत लाइ, ऐं हो पिया विढ़नि जेके ॿियूं क़ौमूं डॉलरनि लाइ। सो छा थियो त जॾहिं ओस्मान एम्पायर ख़तमु पई थिए त हीउ जेको शख़्स आहे जेको स्क्रीन ते ॾेखारियां थो, इहो आहे मिनिस्टर ऑफ कॉलोनीज़। इन तक़रीर कई, उन चयो त मुस्लमाननि जो सीक्रेट आहे क़ुर, हिननि मां मुस्लमाननि जी बैटरी आहे क़ुर। हाणे हे क़ुर मां करंट था हासिलु कनि, इन ते केरु दुनिया जी ताक़त हुकूमत करे नथो सघे। इहा हिन जी बैटरी फुरियो, करंट विसायो। वरी इहा साॻी ॻाल्हि जॾहिं इन्हनि इहा ॻाल्हि कई त इन ते जेका रेज़िस्टेंस कयो उहो हुयो इमाम बदियुद्दीन नुरसी। इहो मिस्र में जिथे मुल्क उस्मान वारनि जो मुल्क जेको हो उन में हूंदो हो, उन इन सां रेज़िस्ट कयो। वरी छा थियो, कुझु 100 सालनि खां पोइ वरी जॾहिं हिंदुस्तान ते कब्ज़े करण जे लाइ आया त हे जेको अचे थो विलियम ग्लैडस्टोन, माना हू जेको तुर्कीअ जो हो, उन हीअ तक़रीर कई आहे जंहिंजी आख़िरी लाइन अंग्रेज़ीअ में आहे, चए थो एज़ लॉन्ग एज़ देयर इज़ दिस बुक, माना हथ में क़ुर खयो अथसि, देयर विल बी नो पीस। माना तव्हां हिंदुस्तान ते हुकूमत नथा करे सघो जॾहिं मुस्लमान खे क़ुर न फुरींदव। हिननि अचण साणी छा कयो, ॿ टे कूड़ा मुला ठाहे हुनखे ॾोकड़ ॾेई ऐं माण्हुनि में मशहूरु कराईंदो, बाबा क़ुर तव्हां तर्जुमे सां ठुप न पढ़ो ऐं तव्हां गुनाहगार थींदो, तव्हां रुगो बिना सम्झ जे अखर जी तिलावत कयो। इन ते त सवाबु आहे, पर माना अलाह जी ॻाल्हि न ॿुधो। ऐं इहा अॼु ताईं कनि वेठा त तव्हां क़ुर जी माना, अड़े बाबा माना आलमनि कई आहे न, या कंहिं ॼट कई आहे, त जेकॾहिं तव्हां उहा माना पढ़ंदव त तव्हां पाण त माना कोन कंदव, पढ़ियल कयल आलमनि जी माना पढ़ो, उहा हिन खे मना कयो वियो। जंहिं ते जेको आहे सो रेज़िस्ट रुगो हिकिड़े शख़्स कयो जेको शेख अल हिंद मौलाना महमूद हसन, इन चयो चरिया थिया हो छा, असां क़ुर जी माना कंदासीं, इन खां सवाइ असां हिंदुस्तानी, असांखे अरबी अचे कान, असां हिंदीअ में या उर्दूअ में या बंगालीअ में या सिंधीअ में जेके आलमनि माना कया आहिनि असीं उहो कंदासीं। माण्हू छा इहो न ॿुधनि त अलाह छा थो चए। अंग्रेज़ जो ख़बर पई त हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे, वठी खणी विधऊंसि जेल में, उहो कारे पाणी वञी पहुचाइनि, यको उते बंदि पियो, तेसि ताईं हू राह करे आहे, माना फ़िरका ठाहे आहे, बरेलवी ठाहियूं, देवबंदी ठाहियूं, सॼा आहे फ़िरका ठाहे हणी कमज़ोर तरीन इस्लाम खे करे क़ुर बि उन्हनि खां फुरे छॾियऊं। तर्जुमे जो कॾहिं सोचनि बि कोन पिया, जे सोचनि पिया त हे मौलवी चवनि पिया त गुनाहगार थींदो तव्हां तर्जुमो न कयो। हे जॾहिं बीमार थी ॿाहिरि निकितो त अचण साण छा थो चवे, हज़रत शेख मौलाना महमूद हसन फरमाया, मैंने जहाँ तक जेल की तन्हाइयों में इस पर गौर किया कि पूरी दुनिया में मुसलमान दीनी और दुनवी हर हैसियत से क्यों तबाह हो रहे हैं, इसलिए मैं वहीं से ये अज़म लेकर आया हूँ कि अपनी बाकी ज़िंदगी इस काम में सरफ करूँगा कि कुरान करीम को लफ्ज़न ऐं मानन आम किया जाए। माना असां क़ुर खे लफ़्ज़ी माना ॿुधाईंदासीं माण्हुनि खे, आम माना मां वेंदुसि माण्हुनि खे सॾु कंदुसि अवाम खे, बाबा हेॾे अचो, हाणे जेको आहे सो मां हे क़ुर थो पढ़ां। चए थो ऐं जॾहिं असां क़ुर पढ़ी ॿुधायूं था ऐं जेके साफ़ आयतूं आहिनि जेके संदसि ॿोलीअ में माना थी कई वञे, चवनि था त न हीउ जेको शख़्स आयो आहे न, इहो थो चवे त तव्हां अबनि ॾाॾनि जा रस्मूं छॾियो ऐं जेको आहे सो इहो कूड़ थो वणे, इहो हथ जो माना इन ई क़ुर जी हाणे मां अरबी पढ़ां थो, ॿुधो, वैज़ा तुतला अलैहिम आयातुन बय्यिनात, माना जॾहिं असीं हुनखे क़ुर जो आयतूं साफ़ सवलियूं माना सवलियूं ॿुधायूं था, कालू मा हाज़ा इला रजुलन, चईं हीउ जेको शख़्स आयो आहे युरीद इहो चाहे थो
ऐं इहा सुदकुम अमा कान याबुद आबाकुम, असांखे अबनि ॾाॾनि जे रस्मुनि रवाजनि ऐं दीन खां थेड़े थो। ऐं वकालू माहाज़ाला इफ़कुन, इहो हथ जूं ॻाल्हियूं कूड़ियूं ठाहे आहे, मुफ़्तरा माना हथ जूं ठाहियूं अथई। इन लाइ त आहे त क़ुर माण्हू ताईं पहुचाइजे ऐं हिननि खे सेखारे वियो त ईअं चओ जीअं हींअर क़ुर में आयत न बाबा, न न असीं तव्हांखे कोन था मञूं, या अलाए छा नाला ठाहिया अथनि, वाह बि आहे हीअं हीअं जेको क़ुर जी माना ॿुधाए। उन खां पोइ जेको आहे सो चई त मां हाणे मोटी आयो आहियां जेल मां हाणे पूरी ज़िंदगी न मां के दर्स कंदुसि, न माण्हुनि खे शयूं ॿुधाईंदुसि, न के ॿियूं कंदुसि, आउं रुगो क़ुर जी लफ़्ज़ी माना ॿुधाईंदुसि, बसि लफ़्ज़ी माना आम कंदुसि। ऐं ॿारनि खे लफ़्ज़ी तालीम जी मदरसा क़ाइमु जिते क़ुर जी माना ॿुधाईंदासीं ऐं उन्हनि खां मानी खां रोशनास कराए वेंदो त जीअं क़ुर जी ॻाल्हि माण्हुनि ताईं पहुचे, उन जे मुताबिक़ अमल कर। वरी अचे थो इहा क न ॿुधो, हाणे अचे थो अलहम शरीफ़ में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान अर्रहीम मालिक यौमिद्दीन इहा क न ॿुधो। इन में मौलाना साहब उबैदुल्लाह लिखे थो त माना असीं तुंहिंजी बंदगी कयूं था, माना तो असांखे पैदा कयो आहे, तो असांखे रिज़्क़ ॾिनो आहे, हाणे असीं तोसां ॿधल आहियूं, हाणे जीअं तूं चयो आहे ईअं असीं कंदासीं, जीअं तो क़ुर में हुकुम ते हलंदासीं ऐं तुंहिंजी हुकूमत तस्लीम था कयूं। माना मालिक तूं आहीं, जेकॾहिं तूं चईं तो सूअर न खाओ त असीं चवंदा धूड़ वञी पाए, असां सूअर न खाईंदा। मालिक तूं आहीं, तो असांखे चओ कूड़ न हणो, हाणे असां ठुप कूड़ कोन, भरी ज़िंदगी वञे त वञे, कूड़ कोन हणंदासीं। ऐं असां तेरी किताब दस्तूर क़ुर हकीम के किसी हुकुम से सरताबी नहीं करेंगे, कोन ईंदासीं। ऐं उन खां पोइ अचे थो इहा क नस्तईं, माना छा जी त माना हम सिर्फ़ तुझी से मदद मांगते हैं। मौलाना साहब जो तर्जुमो कया। काल अचे थी अस्सलाम वालेकुम। साईं मुंहिंजो सवाल आहे, हैदराबाद खां ॻाल्हायां आफ्ताब। जी जी साईं मुंहिंजो सवाल आहे, अॼुकल्ह हिन दौर में हिन में असां ॿारनि खे इस्लामी तरबियत कीअं ॾियूं साईं? जी हा, ॾिसो ॿारनि खे आसान इहो आहे त ॿारनि खे नंढे लाइ खां क़ुर शरीफ़ खे पढ़ी ऐं सवली सिंधीअ में उनखे ॿुधायो त असांखे रब ई थो चवे, इहे ॻाल्हियूं कयो। प्लस वरी जेके साइंटिफिक फैक्ट आहिनि, मिसाल तौरु ज़मीन गोल आहे, सिजु आहे, इहे शयूं आहिनि, इन्हनि जो रोशनास करायो त अलाह असांखे कीअं थो ज़िंदगी हिन दुनिया में ॾिए। तव्हां हुननि खे उठ जो ॿुधायो त अलाह साईं उठ खे कीअं पैदा कयो आहे, कीअं उठ जे गोॾनि ते थुल्ही थुल्ही खल ॾिनी अथई, पेट ते बि हेॾो थुल्ही खल हेतिरो हेतिरो टुकड़ो छॾियो अथई, चओ त जॾहिं वारीअ ते गरम थी वेहंदो आहे त सिर्फ़ु इहे जायूं आहिनि जेके वारीअ ते बीठिन, ॿियो जिस्म वारीअ खे कोन लॻंदो आहे, न त वारीअ में सड़ी वञे जिस्म। त ॿुधाइबो ॿारनि खे त ॾिसो अलाह साईं कीअं शयूं पैदा थो करे, अखि कीअं पैदा कई अथसि, कैमरा वांगुरु परे शइ बि ॾिसे थी, वेझी ॾिसे थी, वरी क़ुर मां उन्हनि खे माना ॿुधायो। बसि ॿियो को तरीक़ो कोन्हे को, अलाह जी ॻाल्हि हुननि ताईं नंढे लाइ खां ज़हन में माउ खे खपे विहारे ऐं क़ुर जी सिर्फ़ु सिंधी माना, भली अरबी नथी पढ़े पर सिंधी माना हुनखे ॿुधाए त अलाह साईं असांखे छा था चवे, त इन्हनि तुंहिंजे ॿारनि में सोच पैदा थींदी, साइंटिफिक बि ऐं अलाह जी ॻाल्हि बि ॿुधंदा। जी मुंहिंजा भाउ, अॻिते हलूं था। इहा कनस ताईं माना इन जी माना आहे त असां सिर्फ़ु तोखां मदद था घुरूं, छो त असांखे ख़बर आहे त जेके मरी विया उन्हनि खे हाणे पावर ई कोन्हे जो मुंहिंजी मदद कनि, छाकाणि इन लाइ हुनखे ज़रूरत इन लाइ कान्हे, पहिरीं त पावर कोन अथनि, ॿियो त तूं अलाह साईं साह जे रग खां वेझो आहीं ऐं असां ॻाल्हायूं था तॾहिं बि ॿुधी थो, पर जे मां ज़बान सां नथो ॻाल्हायां ऐं दिलि में थो सोचां तूं उहो ॿुधी थो। ऐं ॿी ॻाल्हि त सॼी मिल्कियत तुंहिंजी आहे, हे धरती तुंहिंजी, आसमान तुंहिंजा, जॾहिं प्रॉपर्टी जो मालिक तूं आहीं ऐं तूं ॿुधी बि थो, मूंखे साह जी रग खां वेझो आहीं, त मां अहिड़ो बेवकूफ़ आहियां या को मेंटल केस आहे जो मां वरी 200 किलोमीटर वञी मोहन खां घुरां? ॻाल्हि इहा आहे त अलाह जी फैसिलिटी सिधी से तव्हां वटि हिकिड़ी फ़ोन हिते मोबाइल पई आहे, तव्हां फ़ोन करे सघो था, पर तव्हां चओ यार हाणे छॾे हिन मोबाइल तां नथो ॻाल्हायांसि, मां वञा थो हितां कंडियारे, उतां वञी किथां बूथ मां फ़ोन कंदुसि बाबे खे, हाणे ॿुधो साईं, हाणे कंडियारे हितां हैदराबाद वञी रहंदो, वरी उतां वञी कंहिं बूथ तां पी, ऐं हिते जॾहिं मोबाइल पई आहे, इहो बेवकूफ़ आहिनि, इहे चरिया आहिनि माण्हू जेके रब खे छॾे ऐं ॿियनि ते वञनि। तॾहिं अलाह साईं फरमाए त इहा कनस ताईं अलम शरीफ़ में छा था चऊं, माना छा आहिनि जी, माना सिर्फ़ु तोखां था घुरूं, तोखां मदद था घुरूं, माना असां तोखां अलावा कंहिंखे कोन था पुकारियूं, तंहिंजे करे असां छो था चऊं इहा कनस ताईं त असीं तोखां मदद घुरूं था। उन खां पोइ वरी चऊं था इहदिन सिरातल मुस्तक़ीम, चई अलाह साईं हाणे ॾिसो न असांजो तव्हां सां अलाह साईं एग्रीमेंट थी वई आहे, असां चऊं त तूं रहमान बाहीं रहीम आहीं ऐं पंहिंजो जेको सो तुंहिंजी तारीफ़ बि कयूं था, सभु कुझु तोखां कयूं था, तोखां मदद घुरूं था। हाणे हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, इहदिन सिरातल मुस्तक़ीम, माना असांखे अहिड़ी मंज़िल ते कंटिन्यू खणी हल जेका असांखे अॻिते हली सुरखरू करे,
इहदिन सिरातल मुस्तक़ीम, असांखे सिधो रस्तो। हाणे हिंदू बि इहे ई था चवनि। हाणे हिंदुनि जा मां वेद तव्हांखे ॾेखारियां। हे वेद जेको आहे ऋग्वेद चैप्टर 16 आयत 40 चए थो हमको हमारे फ़ाइदे के लिए सीधे रास्ते पे लगा। ऐं इहदिन सिरातल मुस्तक़ीम माना हमें सीधे रास्ते की तरह रहनुमाई फरमा। ॻाल्हि साॻी आहे। इहे ॿियनि मज़हबनि में बि ज़रे गॾु क़ुर वारियूं ॻाल्हियूं आहिनि। हाणे सिरातल मुस्तक़ीम माना उहो रस्तो जेको तो हुन क़ुर में आइडेंटिफाए कयो आहे। पर हाणे असां चाहियूं इहो था तोखां त असांखे थोरी एतिरी अकुल बि ॾे, सम्झ बि ॾे त इहो रस्तो असां वञूं सिधो। हेॾे हेॾे असांखे कढंदा। वॾा पगड़ ॿधियो वेठा आहिनि, जुबा पायो वेठा आहिनि, ऐं जेको रुॻो चंदन ते आधा देॻ में आधा जेब में, इन्हनि खां बचाइजांइ, छो त इहो असांखे वरी हेॾे न मोड़े छॾनि त असां उन्हनि जे मुक़ाबले में अलाह खां था मदद घुरूं त इहदिन सिरातल मुस्तक़ीम, असां जंहिं सिधे रस्ते ते जेको तो क़ुर उन ते हलंदा वञूं। इहे असांजूं टंगूं छिकींदा, असांजूं ॿाहूं छिकींदा, असांखे अटकलूं कंदा, कूड़ा ख़्वाब ॿुधाईंदा, कूड़ा जेके आहिनि से मौजज़ा ॿुधाईंदा, जेके सभु कूड़ ठाहींदा, ऐं उहे असांखे छिकींदा। असां उहे न छिकनि असांखे, असां सिधा रस्ते ते वञूं। ऐं सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, ऐं को असांखे तो पहिरियों दफ़ो न, अॻियनि बि केतिरा आलिम गुज़रिया आहिनि, बुज़ुर्ग गुज़रिया आहिनि, जेके इन सिधे रस्ते ते हली विया आहिनि, ऐं पोइ वरी तो हुननि खे इनाम बि ॾिनो आहे। हलिया बाबा शाबास, तोखे अचु, तोखे इनाम थो ॾियां। त माना असांखे ख़बर त उन्हनि माण्हुनि जो रस्तो जंहिं ते तो इनाम कयो। इन मां ख़बर पई त सिरात मुस्तक़ीम ऐं सोसाइटी तलब इंसानी फितर जो तक़ाज़ो आहे। छा तव्हां इहो न चाहींदव त इस्पतालुनि में सुठो इलाजु थिए, असीं वञूं त इज़त सां डॉक्टर असांखे ॿाहुनि खां वठी विहारनि, असांखे प्यार सां ॻाल्हाए असांजो इलाजु कनि? छा तव्हां नथा चाहियो त तव्हां सां केरु विढ़े त पुलिस वारा अदलु कनि, इंसाफ़ कनि? तव्हां एज़ अ सिटीज़न, छो त तव्हांजी टैक्सनि मां पघारूं खणंदा, तव्हां अंदरि घिड़ो त SHO बि उथी खड़ो थिए, साईं अचो बिस्मिल्लाह, अचो बाबा। SSP बि उथी तव्हांखे हथु ॾिए त साईं अचो अचो, तव्हां असांजा मालिक आहियो, तव्हांजे टैक्सनि मां पघारूं खणूं था, असां तव्हांजा नौकर आहियूं हिते, असांखे उहा इज़त मिले। तंहिंजे करे असां इंसानी फितरत आहे त मूंखे सिधो रस्तो मिले, ऐं जेकॾहिं इन में केरु कोताही कंदो त पोइ पाण ॾोही आहे। मिसाल थो ॾिए मौलाना साहिबु, त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू आहे, उन जी बुख लॻी अथसि, खुराक पाई तलाश नथो करे, चलो मरां त मरां, त मरी जॾहिं वञे थो तुंहिंजी ज़िमेदारी तव्हां ते। हाणे जेकॾहिं तव्हां हिन मुआशिरे में सुधारो नथा आणियो त ॾोहारी आहियो, दॿिया वेठा आहियो। भई ॻाल्हि आहे, जेकॾहिं तव्हां ॾोह न कयो त तव्हां शींहं आहियो, तव्हां सां जमायत हुजणु खपे। ॿिया तव्हांजा पाड़े वारा जेके हिक ॿिए सां तव्हां प्यार सां हलंदव, सुठे नमूने हिक ॿिए जी इज़त कंदव, इहा आहे न सिरातल मुस्तक़ीम। बाक़ी हाणे ईअं न चओ त जेके आहिनि से हेतिरा माण्हू आहिनि, असां छा करे सघूं? ईअं न आहे। क़ुर पाक थो चए कम मिन फियतिन कलीलतिन ग़लबत फियतिन कसीरतम बिइज़्निल्लाह। चए थो तारीख़ में अलाह थो चए, तव्हां ॾिठो आहे त हमेशह थोरनि माण्हुनि घणनि माण्हुनि ते ग़लबो कयो आहे। वल्लाह मा साबरीन, अहिड़े हिमत वारनि माण्हुनि सां अलाह जी मदद हूंदी आहे। हाणे मिसाल मां ॾियां थो तालिबान जो। हे तालिबान जो इहो आहे न खाधो, सुकल मानी पाणीअ सां। हिननि खे छा हो, न हिनखे डॉलर पे मिलिया, न पैसा पे मिलिया, पर हिन जे मथां हमिलो केतिरनि मुल्कनि कयो? 40 मुल्क दुनिया जा, सॼियूं हज़ारे टैंकूं ऐं अहिड़ा अहिड़ा बम पिया हणनि जो 60-60 फुट खॾो थी पियो वञे। पाड़ेसरनि मुल्कनि हुननि जी मदद कान कई। हिननि अलाह जे आसरे ते विढ़ंदा रहिया तां जो हुननि खे भॼाए कढियऊं। उहो भॼी रोई रोई भॼी विया ऐं मिनथू कया त असांजी जान छॾियो। इन ते हिकिड़ी CIA अमेरिका जी CIA हिकिड़ी टीम आई त आख़िर तालिबान में ताक़त कहिड़ी जो असांखे शिकस्त ॾिनी अथनि। अॼु ताईं असांखे कंहिं हिकु नंढड़े मुल्क जे माण्हू घणा आहिनि, 60-70 हज़ार। पोइ हुननि हिकिड़ी CID आयो, हिकिड़ी फिल्म ठाहिनि जंहिंजो नालो आहे दी ऑब्जेक्टिव, या अथव। इन में हिननि अची स्टडी कई त छा हो। पोइ हुननि ॾिठो त जॾहिं असांजा फ़ौजी किथे हूंदा हुआ त ईअं पहाड़ तां का बिजली ईंदी हुई ऐं असांजा हॾा ॻारे हली वेंदी, कीमो करे हली वेंदी, ऐं इन्हनि माण्हुनि में सादगी हुई, महलनि में कोन रहंदा। हाणे इन ते CNN जेको आहे सो प्रोग्राम हिकिड़ो, मां हुनजी फ़ोटू कढियो स्क्रीन जो। हीअ आहे CNN जी फ़ोटू, फरीद ज़करिया जी। हा, इन में अचे छा थो त when America didn't understand against the longest war, हे जेको 20-25 साल जंग हली आहे, त CNN थो चए त अमेरिका खे अकुल ई कोन हो, इहा पंहिंजे ज़िंदगीअ जी ड्रिघे में ड्रिघी जेका लड़ाई थी आहे हिनखे सम्झ में ई न आई आहे। हाणे छा थो लिखे, चए थो त तालिबान फाइट फॉर बिलीफ। तालिबान त विढ़नि पिया पंहिंजे मज़हब लाइ, फॉर जन्नत लाइ जेकॾहिं शहीद थियनि, ऐं गाज़ी शिकस्त ॾियनि दुश्मन खे त गाज़ी थींदा। इन्हीअ खां अलावा CNN थो चए द आर्मी एंड पुलिस, ऐं इन खां अलावा 40 मुल्कनि जी फ़ौजूं ऐं चाहे पाड़ेसरी मुल्कनि जूं फ़ौजूं फाइट फॉर द मनी
डॉलरनि लाइ पे विड़िया, हो अलाह लाइ पे विड़िया, हो जन्नत लाइ पे विड़िया, हे डॉलर लाइ पे विड़िया। तंहिंजे करे अल्लामा इक़बाल चए थो, इब्लीस को यूरोप की मशीनों का सहारा, अल्लाह को पामर्दी मोमिन पे भरोसा। तंहिंजे करे अर्ज़ु इहो आहे त जेकॾहिं सोसाइटीअ में तब्दीली आणणी आहे त अक्सरियत खे न ॾिसो। जेकॾहिं कंहिं ॻोठ में 10 माण्हू बि हिमत करे वठंदा त घटि में घटि पंहिंजे ॻोठ जो सुधारो करे सघनि था। लेकिन इहे केरु कंदा? इहे 10 माण्हू कीअं पैदा थींदा या 100 माण्हू किथां पैदा थींदा? अलाह ताला क़ुर में ॾस ॾिनो आहे। ॿुधो, चए थो अल्लज़ीन, माना उहे माण्हू यस्तमीउन अल कौल, जेको क़ुर खे कनु ॾेई तवजह सां ॿुधनि था, फयतबिउन अहसन, पोइ उन जो ते अमल था कनि सुहिणे तरीक़े सां। ऐं जेकॾहिं ईअं कंदा, उलाइक अल्लज़ीन हदाहुमुल्लाह, पोइ इन्हनि खे सर्टिफिकेट मिलंदो, बाबा तव्हांखे रब हिदायत ॾिनी आहे, छो त तव्हां हिदायत घुरी आहे अलाह खां। ऐं हिदायत जो जेको रस्तो ई क़ुर पाक आहे, तंहिंखे तव्हां पढ़ी ऐं सम्झो ऐं बचनि खे बि सम्झायो आहे, त अलाह चए थो उलाइक अल्लज़ी हदाहुमुल्लाह, इन्हनि खे गारंटी आहे, इन्हनि खे सर्टिफिकेट आहे त इन्हनि खे अलाह हिदायत ॾिनी आहे। उलाइक हुमुल उलिल अलबाब। ऐं इहे इन मुआशिरे में सभिनी खां ज़हीन इहे आहिनि, इंटेलेक्चुअल इहे आहिनि, इहे सभिनी खां सियाणा इहे आहिनि, क़ुर थो फरमाए। तंहिंजे करे छाकाणि त हीउ क़ुर पाक सॼी दुनिया में पखिड़िजी वियो आहे। चीननि वटि अरबी कोन्हे, सिर्फ़ु चाइना में क़ुर अथनि। अंग्रेज़नि वटि अरबी बि कान्हे, सिर्फ़ु उन्हनि खे क़ुर इंग्लिश में आहे। हर क़ौम वटि फ्रेंच में ऐं इटली मां ॾिसी आहियां, उन्हनि वटि क़ुर रुॻो पंहिंजी ॿोलीअ में लिखियलु आहे। ऐं नतीजे तौरु इस्लाम पखिड़िजे थो। ॾिसो, सभु मज़हब, हाणे जुदेज़म -4%, छो जो माण्हू घणा मरनि था ऐं ॿार ॿियनि मज़हब में था वञनि। बुद्धिज़म इहो इंडिया में काफ़ी आहे, तंहिं करे 63% वधे, छो त ॿार घणा था ॼमनि। क्रिश्चियनिटी 47% वधे थो। हिंदुज़म 117%, छो त 1 अरब जी आबादी आहे, ॿार बि त ओतिरा ॼणींदा हूंदा। लेकिन इस्लाम वधे थो 235%, 235, न सिर्फ़ु कि मुस्लमाननि जे करे, पर ॿियनि मुल्कनि में बि तेज़ीअ सां इस्लाम पखिड़िजे पिए थो। हाणे अचूं था त असांखे आहे छा? जॾहिं इहे माण्हू जहन्नम में वेंदा ऐं अलाह जे रस्ते खे न पकड़ींदा ऐं इन मुल्क में मुआशिरे में तब्दीली लाइ का कोशिशि कनि, न को पैसो ख़र्चु कनि, न जान क़ुर्बान कनि, पोइ जॾहिं जहन्नम में वेंदा त उते हिकिड़ो नारो वञी हणंदा। कहिड़ो? छा चवंदा? कालू, हाणे ॿुधो, हीअ रड़ था कनि जहन्नम में, लव कुन्ना नस्मउ, काश असां क़ुर खे कनु ॾेई ॿुधूं हा, ओ नैकिल, ऐं हुन में अकुल इस्तेमालु, माना सम्झूं हा त छा था पढ़ूं, मां कुन्ना फी असाबी सईद, त असां जहन्नम में कोन वञूं हा। फ़तरफ़ू बि ज़म्बिम, अलाह चए थो हाणे था एतिराफ़ कनि पंहिंजे गुनाह जो। पर हाणे छा थींदो? फ़सुहक़न ले असाबी सईद, इन्हनि जहन्नम खे, हाणे मां छा तर्जुमो कयां? सुह करणु, हणो लत, ठक जो लत कढंदो हुते वञी किरनि, फ़सुहक़न ले असाबी सईद, जहन्नमनि खे परते धिकियो। ऐं इहे केरु आहिनि जहन्नम में? छो नथा क़ुर ॿुधनि? छाकाणि त हिननि वॾनि पगड़ियुनि ऐं सावनि कपिड़नि जे थुल्हनि थुल्हनि मुंडियुनि, जेके ॾोकड़ वठी अमीर थी विया आहिनि, खज़ाना भरिया अथनि, इन्हनि खे गुमराह कयो त तव्हां क़ुर खे डायरेक्ट न पढ़ो। अड़े बाबा, असां त डायरेक्ट किथे था पढ़ूं? असां त आलमनि जो कयल तर्जुमो था पढ़ूं, या उहो आलम कोन आहे त असांजो तर्जुमो था पढ़ूं? की न न न न न न न, तव्हां अचो असांजे वार्ड में अचो। हाणे सभु वार्ड में वेठा अथव। इन्हनि खे वार्ड में कीअं था ढकनि था, मथां बि ढकु, साइड में बि ढकु, त किथे क़ुर न ॾिसी वठनि, किथे हदीस न का ॾिसी वठनि। इहे हिन खे वेठा आहिनि। तंहिंजे करे इहे इते ई मरंदा, इते ई मरी वेंदा, इन्हनि खे चंदा ॾेई ॾेई मरी वेंदा, पर अलाह जी ॻाल्हि न को ॿुधंदा, न कंदो। तंहिंजे करे 19 ॼार आहिनि मुआशिरे में, जहन्नम में बि 19 डिपार्टमेंट आहिनि। ऐं वरी जेको ही मकड़ी आहे ॼारो, इन मकड़ी जेका ॼारो छा जो फासाए थी न, हे बि त ॼार आहिनि जो फासाइनि था। हिकिड़ी मकड़ी आहे ॼारो हीअं हणे थी, ऐं पोइ जीअं ई का जीत अचे थो उन में फासी थो पए। हाणे उहा उन तारुनि जे मथां घुमे फिरे थी, उनखे ख़बर आहे त मां हिते पेर रखंदुसि, कुझु ॿियो जेको अचे थो, जंहिं धागे ते अचे थो चंबड़ी थो वञेसि। वरी ॿी मकड़ी वरी छा कंदी आहे, ज़मीन में सोराख़ करे मथां ढकु ॾेई छॾींदी आहे, पोइ उते हेठि हेॾा ईअं तारूं विछाईंदी आहे ॾिसण में। पोइ जीत जॾहिं हुन एरिया मां लंघंदो आहे त हुनखे ख़बर पइजी वेंदी आहे हिते पहुतो आहे, हिते पहुतो आहे। हुनखे सॼा कोऑर्डिनेट, जीअं ई ढक जे भरिसां अचे थो त ढकु खोले चंबो हणी अंदरि खणी थी वञेसि। वरी हिकिड़ी जेकी मकड़ी छा थी करे, जो गुल जे मथां वेहे थी। हाणे गुल विच में अछो आहे, साइडनि में पीलो, वरी ॻाढ़ो, त पंहिंजे जिस्म जा बि ईअं 3 रंग उन में पैदा थी करे छॾे, त जेको जीत थींदो चवंदे त गुल आहे, ऐं जीअं वेहे त खा। ईअं 19 क़िस्म हिन दुनिया में इन मकड़ियुनि जा, जंहिंखे कोरीअड़ो चइबो आहे। जहन्नम में बि 19 क़िस्म आहिनि जेके माण्हुनि खे जेको सुञाणे वञनि। ऐं
ही ॼार बि 19 विछाए वेठा आहिनि वॾा पगड़ पाए। पहिरियों ॼार आहे अरबनि खे चवंदा त क़ुर गौर सां न ॿुधो ऐं असांखे चवंदा त क़ुर जी तिलावत बग़ैर सम्झी पढ़णु असुलु अमल आहे, तव्हां माना न कयो। ॼार नंबर ॿियो, दीन जे नाले ते वॾा वॾा प्रोग्राम कंदा, पोइ हुन ते चंदा कराईंदा, पोइ आधा देग में आधा जेब में। ॿियो टियों, क़ुर ऐं सुनत जे मुक़ाबले ख़्वाब ॿुधाईंदा। असांजो बुज़ुर्ग हीअं पियो वञे, साईं जो निकितो त ॿेड़ी जी ॿुॾी वई, वरी चयईं त वरी साईं ॿेड़ीअ खे कढी आयो। वरी असांजो हिकिड़ो मुरीद खे फ़रिश्ता कुटनि पिया हिन में क़बर में, त साईं उते पहुची वियो, चई छाजे लाइ त मुंहिंजे मुरीद खे कुटी ऐं हयूं 2-3 मुकूं फ़रिश्तनि खे, ओ विया अलाह साईं खे दाह ॾिनऊं, साईं फलाणो आयो मुकूं हईं। अड़े बाबा त अलाह तो पाण था चवनि, त अलाह चयो तूं सुञाणी नथो वञे खे, चङो थियो मुकूं हईं न त लतूं भणेवा। इहे न ठगियूं। ॼार नंबर चोथों, इन्हनि इहे जेके पगड़ पाए माण्हू चवंदा जन्नत असां वटां वेंदो, साईं के साथ चलेंगे जन्नत में जन्नत में, इहो धोखो। वरी चवंदा त झोली भर देने का धोखा, माना तव्हांखे असांजे दुआ सां शयूं मिलंदियूं। ऐं पंहिंजो उन ऐं ॿियो त क़ुर खे जेको आहे सो शान जे आयत कयो बि था न, त शान नज़ूल जो हीअ आयत कॾहिं लथी, कहिड़े ज़माने में लथी, कंहिंजे लाइ लथी, कहिड़ा कहिड़ा साहब वेठा। अड़े बाबा आ त सही आहे, हीअ आयत लथी आहे त ॿुधायो त अॼु हिन मां अलाह असांखे छा थो चाहे। क़ुर मां माना कढणी आहे त हिन मुआशिरे में अलाह खे क़ुर असांखे छा थो चए। हाणे मां मिसाल मां विचां कढां थो, अलाह करे का निकिरे अहिड़ी ॻाल्हि। मिसाल तौरु अलाह फरमाए थो फला यहज़ुनक क़ौलुहुम इन्ना नअलमु मा युसिरून व मा युअलिनून, माना हिन ठगनि जे चवण ते तव्हां गमगीन न थियो, अलाह जो असांखे ख़बर आहे त कहिड़ी शइ ज़ाहिर कनि था कहिड़ी। हाणे इहा ई कबी न, हाणे हिनखे चए ओ फलाणे जंग में 2 साहबा वेठा, पोइ हीअं पई ॻाल्हि, न न न न, इन जी माना आहे तव्हांखे ठग मिलंदा ऐं तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि ते कंफ्यूज़ न थियो। असांखे ख़बर आहे त कहिड़ियूं शयूं लिकाइनि था, कहिड़ियूं ज़ाहिर कनि था। उन खां पोइ ॼार नंबर, जेकॾहिं अलाह वरी चवनि था अलाह जो वली राज़ी थी वियो त अलाह जे राज़ी करणु ज़रूरी न, उहो ख़ुदि ब ख़ुदि राज़ी थी वेंदो। ऐं वरी 11हों आहे त क़ुर जे टुकरनि ते अमल कयो, सुनत खे वरी हदीसुनि खे फ़िरके वारे लाइ इस्तेमालु कयो। ऐं ॿियो चयो त अक्सरियत हक़ ते हूंदी। हाणे तव्हांखे मां ॿुधायो क़ुर मां त अक्सरियत पंहिंजो हक़ ते न आहे, अक़लियत हक़ ते हूंदी आहे। हे त चवनि न असांजी वॾी जमायत आहे, ॾिसो केॾा माण्हू आहिनि, माना असीं हक़ ते आहियूं। ॿियो वरी चवनि था असां करामत शर्त आहे। हाणे करामतूं आहिनि जिन्हनि जा शहबदबाज़ी, जिन जेके आहिनि से इन्हनि अहिड़नि पीरनि सां गॾु हूंदा आहिनि, माण्हुनि खे पीर खे हवा में बि उॾाईंदा आहिनि। बहरहाल ऐं पंहिंजो चवंदा त दुनिया जो माल कमाइणु बुज़ुर्ग जो शान कोन्हे। माना हाणे वेठा हुजो ऐं ॿियो पियो कमाए, मज़ूर कमाइनि, तव्हांखे चंदो हुजनि, खाए हेॾो पेट करे छॾियो। ऐं उन खां पोइ बसि हाणे 19 ॼार आहिनि, मूंखे टाइम कोन्हे, न त वरी कंहिं ॿिए दफ़े ॿुधाईंदुसि। अलाह साईं असांखे तव्हांखे इन्हनि धोखेबाज़नि खां परे करे हीउ रस्तो अथव क़ुर पाक, इन खे सम्झो ऐं इन जी आलम जे लिखियल माना पढ़ो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीसूं सिंधीअ में उनखे पढ़ो, इन्हनि ते अमल कयो, काफ़ी आहे। जिथे किथे मुंझो त कंहिं नेक शख़्स खां पुछो वञी। नेक शख़्स जी निशानी कहिड़ी आहे? हलाल कमाईंदो, मज़ूरी कंदो हूंदो, कोडर हणंदो, लेकिन दीनदार हूंदो, सुनत हूंदसि, मुछूं नंढियूं हूंदसि, ऐं जेको आहे सो इल्मु हूंदुसि, अकुलु हूंदुसि, उन खां वञी पुछो। बहरहाल सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।